अॼु असां पंहिंजे प्यारे दिलबर दोस्त साईं इरशाद शाह जी खे यादि करण लाइ संदसि चौथी वठी जे मौक़े ते हिते गॾिया आहियूं। साईं इरशाद शाह ते दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। असल में कंहिं शख़्सियत ते ॻाल्हाइणु तमामु घणो ॾुखियो हूंदो आहे। उहो जेको माण्हू सां हर पल हर मौक़े ते हर ॾुख हर सुख में गॾु हुजे उन ते मुर्गो ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। इरशाद शाह मुंहिंजो पेट्रोल गुलाम सिंह ॻाल्हि कई, असांजो रिश्तो पेट्रोल में वधीक गहरो थियो, पर सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो इरशाद शाह जेका पहिरीं मुलाक़ात हुई सा सिंध तरक़ी पसंद मुल्क जॾहिं डॉक्टर कादर बख्शी ठाही हुई तॾहिं असीं गॾिया हुआसीं सभई। ऐं उन टाइम ते DS मां टुटी आयो हुउसि, डॉक्टर कादर बख्शी तरक़ी पसंद मुल्क ठाही GS मां टुटी आयो, पोइ ईअं असीं टुटल माण्हू सभई गॾु थिया हुआसीं। मुंहिंजो ऐं इरशाद शाह जो फार्म डॉक्टर कादर वारे घर ते छठे वारे घर ते जिते मोहम्मद अली लगारी भरियो जेतिरी मूंखे यादि आहे। असांजी पहिरीं मुलाक़ात वेझड़ाइप वारी हुजत वारी उतां खां शुरू थी। पोइ तंदी में उन टाइम ते मुंहिंजे ख़्याल में साईं इरशाद शाह माटा में कमु कंदो हो शायदि। पोइ पेट्रोल हुन खां पोइ पेट्रोल में आयो। उन खां पोइ तंदी में सफ़र असांजो शुरू थियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में 92 खां पेट्रोल जे हवाले सां मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहंदो पियो अचां। इरशाद शाह सां ही जेको पोयूं पीरियड हो इहो अलाए छो माना कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू पंहिंजो सॼो सिस्टम सॼी जेका शइ हूंदी आहे उहा केतिरी उछलाए वञे। त इरशाद शाह मुंहिंजे लाइ ईअं हो त मुंहिंजे लाइ माना बिल्कुलु आऊं माना पेट्रोल मां सची ॻाल्हि इहा आहे त मायूस थी ऐं हिन सियासत खे छॾे जॾहिं वियोसि पियो तॾहिं हिन मुंहिंजी बाह में अचो त मूंखे जेतिरो कोन छॾींदुसि। ऐं पोइ हुन इरशाद शाह मूंखे आऊं ईअं सम्झां थो त इहा ठटो, पर ठटो जे बदौलत इरशाद शाह हो त अॼु जेका मरकज़ी इलेक्शन में खटी आयोसीं या जेका इहा सीट मूंखे मिली इहा ठटे जी महिरबानी, पर स्पेशली साईं इरशाद शाह जी मुंहिंजे मथां वॾी महिरबानी इहा हुई। उहो चाहिया त ठटे मां को दोस्त ॾेई करे सघियो, पर हुन मूंखे चयो न तुंहिंजी मूंखे ज़रूरत आहे, तूं मूंसां गॾु हल। इरशाद शाह असां ज़िंदगी जा वॾा सफ़र कया। मुंहिंजे ख़्याल सिंध जो चपो चपो असां रुलियासीं। हू हिकिड़ो कमिटेड माण्हू हो, हिकिड़ो मुकमल तंज़ीम या जेको असीं चवंदा मुकमल को इदारो हुजे, इरशाद शाह ईअं हो जेको मुकमल पंहिंजो पाण में हिकिड़ो इदारो हो। हू साफ़ी हो, हू हिकिड़ो सोशल वर्कर हो, हू मज़हबी तौर ते हिकिड़ी तंज़ीम जी बि नुमाइंदगी कंदो हो, हू उस्तादनि जो अॻवान हो। माना इहे सभु शयूं हुन शेड़े हलायूं पिए। असां वटि तमामु ॾुखियो हलाइण आहे सभु शयूं गॾु करणु। मसइला असांजी जेकॾहिं हिकिड़ी कंहिं बि सियासी तौर ते कंहिं तंज़ीम सां सलाही रहियूं त ॿिए तंज़ीम वारे खे असीं शयूं लाइ तयारु कोन आहियूं। कंहिं मज़हबी हवाले सां कंहिं नज़रिये सां सलाही रहियूं त ॿिए मज़हबी नज़रियो रखंदड़ या फ़ुर्क़ो रखंदड़ माण्हू सां बि असांजी एतिरी वेझड़ाइप नथी थिए। पर इरशाद शाह जे महफ़िल में, इरशाद शाह जे वेझड़ाइप में, इरशाद शाह जे इन सॼे काफ़िले में उहे दोस्त शामिल हूंदा जेके मुख़्तलिफ़ मज़हबी तौर ते मुख़्तलिफ़ नज़रिया रखंदड़ हूंदा हुआ, सियासी तौर ते मुख़्तलिफ़ नज़रिया रखंदड़ हुआ, पर इरशाद शाह उन्हनि सभिनी जो महबूब हो ऐं इरशाद शाह जा उहे सभु महबूब हुआ। माना हू अहिड़ो माण्हू हो जंहिंसां माण्हू इश्क कंदा हुआ ऐं हू बि मौत में इंतिहा दर्जे जो इश्क वरी हू ॿियनि दोस्तनि सां कंदो हो। सो उन दोस्त ज़ाहिर ज़िंदगी आहे, ज़िंदगी में साईं मूंखे साईं रफ़ीक चवंदो, असांजो मरकज़ी सदर हुयो, उहो चवंदो मूंखे कुझु शइ जी अॼु ख़बर कोन पई सॼी सिंधा रुली विया। असां आऊं पुछंदो साईं कहिड़ियूं, चवंदो हिकिड़ो तालबानी साहिब जी धारती मूंखे ख़बर कान्हे थी धारती जो केरु आहे। वञूं ब्रोइन में अचे ब्रोइन मुंहिंजा माइट या मुख़्तलिफ़ बटन धारती जो नाले ॿुधाई अची उन न वञो त तालबानी चई मुंहिंजा माइट या उहे चवनि तालबानी असांजा माइट आहिनि। त इरशाद शाह जी मूंखे ॻोठ जी ख़बर कोन पवंदी आहे। बन्ने वञो त चवंदो इरशाद शाह ते मुंहिंजो ॻोठ, टंडे वञो त इरशाद शाह मुंहिंजो ॻोठ, गारो बि इरशाद शाह जो ॻोठ, दड़ो बि इरशाद जो ॻोठ, त पठोर बि इरशाद शाह जो ॻोठ। त इहा कॾहिं ख़बर कोन पवंदी त साईं चवंदो त भई फलाणे जो असुल ॻोठ कहिड़ो आहे। सो इरशाद शाह ईअं मुंहिंजे ख्याल में पेट्रोल में इलाही सारियो उस्ताद, ख़ासि करे ठटे जो उस्ताद सिंध में त हू पंहिंजो हिकिड़ो मुकमल नालो ठाहियो, छाकाणि जो सिंध हुन जे नमूने सां पहिरें लताड़ी
अॼु बि सिंध में जेके बि सीनियर या असांजे दौर जा जेके उस्ताद कमु कनि था उहे भले पेट्रोल जे उहिदे ते रहिया हुजनि या न रहिया हुजनि पर कंहिं बि ज़िले में या कंहिं बि शहर में तव्हां वेंदा इहो जेकॾहिं तव्हां तारीफ़ करंदा ऐं प्राइमरी उस्ताद आहियां ऐं छठे सां मुंहिंजो तइलुक आहे त उहो छा ज़रूरु तव्हां पुछा कंदा माना इहा छा इहा माण्हू जी जेको हिकिड़ो अमल माण्हू जी जेको जंहिं सिस्टम में माण्हू आहे उते पंहिंजी नालो छॾे वञे मुंहिंजे ख़्याल में हिन खां वॾी ॿी का शइ कान्हे हिते दोस्त ॻाल्हि कई हक़ीक़त में मूंखे बि इहा शइ ॾाढी ॾुखी लॻी त इर्शाद शाह जो प्रोग्राम अॼु असां कब्रस्तान जे टुकड़े में पिया कयूं हाणे ईअं खपे त इर्शाद शाह खे असीं गारे मां कढी ठटे ताईं खणी अचूं हा ऐं ठटे में को वॾो प्रोग्राम हुनजो वॾे सिटे जो प्रोग्राम थी आहे मुख़्तलिफ़ दोस्त असीं घुरायो आहे मरकज़ खां घुरायो आहे पर पोइ हालतूं आहिनि जिन में इहे कॾहिं कॾहिं इन क़िस्म जूं शयूं थी वञनि ऐं साईं शरीफ़ खे बि इहा गुज़ारिश कयां थो ज़िंदगी रही त ईंदड़ जेका असांजी यादगार जो जेको प्रोग्राम हूंदो उहो ठटे में ई पाण कंदासीं ऐं वॾे पैमाने ते कंदासीं सॼी सलमान दोस्त घुराईंदासीं असांखे यादि करण जे लाइ बाक़ी ही शइ ज़रूरु आहे त असां में भला ही त आहिनि घटि में घटि असां कंहिंखे यादि कयूं त हज़ारे माण्हू या लखे माण्हू रोज़ाने जी बुनियाद ते मरनि था ऐं रोज़ाने बुनियाद ते जीअनि था लखे अहिड़ा माण्हू मरी विया आहिनि जिन जी का ख़बर ई कान्हे उहे थी सघे थो इच्छा छा या असां खां पैसनि में बि वधीक हुजनि उन्हनि जी माल मिल्कियत बि वधीक हुजे उन्हनि जो स्टैंडर्ड बि वधीक हुजे पर उन्हनि खे केरु यादि नथो करे यादि माण्हू उन्हनि खे कंदा आहिनि जिन जो को पोरियो थियल हूंदो आहे मसलन पोरियो इच्छा छा पोरियो आहे त असां घटि में घटि 4 दोस्त अची गॾु थिया आहियूं उनखे यादि कयूं था मुंहिंजे ख़्याल में इहा वॾी ॻाल्हि आहे गारे में इच्छा छा खां सवाइ हज़ारे माण्हू या लखे माण्हू ॿिया गुज़ारे विया हूंदा सो असां सभिनी खे घटि में घटि पंहिंजनि मुहसननि खे यादि करणु खपे पेट्रोल बि जंहिंजो बुनियादु पियो उहो साईं जान मोहम्मद जमाली विधो साईं जान मोहम्मद जमाली ख़ुशकिस्मती सां असांजे इलाइक़े जो माण्हू जंहिं अहिड़ी वॾी तनज़ीम ठाती टाइम बि इलाही थी वियो आहे ऐं पंहिंजी शयुनि खे घटायां थो बाक़ी साईं शरीफ़ वेठो आहे वधीक ॻाल्हाईंदो ऐं हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके इच्छा सां यादि करण लाइ पैदा आहियो ऐं मूंखे तव्हां हिन महफ़िल में घुरायो तव्हां सभिनी महिरबानियूं लख थो